अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत ख़िलाफ़ हिकु साज़िश तहत मुहिम हलाई पई वञे। कुझु क़ुवतूं सिंध जे वसीलनि ते दाड़ो हणणु चाहिनि थियूं। कूड़ो बयानो ठाहियो वियो त सिंध हुकूमत कुझु नथी करे। साज़िशुनि जो मक़सदु सिंध खां अख़्तियार वापसि वठणु आहे। 2008 खां सिंध में यूनिवर्सिटियुनि में जो तइदाद ॿीणो कयो आहे। को ॿियो सूबो सिंध खां मुक़ाबिलो खटे नथो सघे। मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त 2026 जो थर सभिनी जे साम्हूं आहे। कोयलो हिते जे माण्हुनि जो आसासो आहे। बेनज़ीर भुट्टो मंसूबो शुरू कयो। कोयले सबबि थर में समाजी इनक़लाब ॾिठो आहे। थर में एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब में तेल आहे। जमहूरियत की खातिर PMLN के साथ एज एलाई काम कर रही है ताकि इस मुल्क में जमहूरियत फले फूले, और फिर वो पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी को एहतजाज करना पड़ा। तो हम इस बात की पुरजोर मजम्मत भी करते हैं और ये भी हम डिमांड करते हैं कि जो कल्प्रिट्स हैं जिन्होंने ऑर्डिनेंस प्रेसिडेंट साहब के अप्रूवल के बगैर इशू किया है उनको भी लाइमलाइट में लाना चाहिए ताकि उन लोगों का भी हो। पीपल्स पार्टी सदर जे सही बिना ऑर्डिनेंस जारी करण जी जांच जो मुतालबो करे छडि॒यो। पीपल्स पार्टी अॻवान शाज़ी आमरी ऐं हुमायूं खान चयो आहे त सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी थियण जी मज़म्मत कयूं था। ऑर्डिनेंस जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिन वक़्तु सभिनी जूं नज़रूं सदर आसिफ अली ज़रदारी ते आहिनि। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ नवाज़ लीग जे इतिहादी आहे। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़ी आमरी हुमायूं खान वधीक चयो आहे त बलोचिस्तान खे निपड़ियो वियो आहे। सीसा जेको हशर कयो वियो आहे उहो ख़ुदा ॾिसे पियो। हाणे सिंध सां बि बलोचिस्तान जहिड़ी हरकत थी रही आहे। सिंध मुल्क जो 70% गैस पैदा करे थी, पर गैस नथी मिले। सांगड़ ऐं गोटकी मां गैस निकिरी थी, पोइ असांखे महांगी गैस छो पई ॾिनी वञे। गवर्नर सिंध थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी बिल ते सही करे छॾी। थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी एक्ट 2025 कानून जो हिसो बणिजी वियो। थरकोल एंड एनर्जी बोर्ड खे टैरिफ जी क़ीमतुनि जे तोइन जा अख़्तियार हासिल हूंदा। बोर्ड फीस लागू ऐं पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे सघंदो। कोयले जी क़ीमत ऐं चार्जिस ते कंट्रोल जो अख़्तियार बि बोर्ड खे हूंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त उहो सच आहे त कुझु फर्म्स मुल्क छॾे वञी रहियूं आहिनि। तस्लीम करणु घुर्जे त टैक्स ऐं तवानाई क़ीमतूं वधीक आहिनि। सुधारनि जो मक़सदु क़ौमी ख़ज़ाने तां भार घटि करणु आहे। हलंदड़ साल $41 अरब ॾही नाणो वसूल थियण जी उमीद आहे। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त ड्यूटीज़ खे मुनासिब ऐं कारोबारी लागत घटि करणी पवंदी। सुधारनि सां मुल्की एक्सपोर्ट ऐं सनअती पैदावार में इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त मख़सूस तबक़े खे बिजली गैस ऐं टैक्स में छूट जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। ख़ुशहाली जो रस्तो ताक़त ऐं असर रसूख़ हासिल करणु न पर पैदावारी सलाहियतुनि खे वधाइण आहे। तरक़ी तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हर शहरी खे हिक जहिड़ा मौक़िया मिलंदा। पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त मुल्की मईशत में निजी शोबे जो अहम किरदारु आहे। रियासत खे कारोबार हलाइण बदिरां सहूलियतकारी जो किरदारु अदा करणु घुरिजे। निजकारी को नज़रियाती मंसूबो न पर मार्केट जे ख़राबियुनि खे दुरुस्त करण जो तरीक़ो आहे। कंबर में हथियारबंदनि फ़ौरन जी फायरिंग में 2 पुलिस अहलकार ज़ख़्मी। पहोड़ पुल भरिसां पुलिस पिकेट ते ड्यूटी करे वापसि वेंदड़ अहलकारनि मथां हथियारबंदनि फ़ौरन फायरिंग शुरू करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि पुलिस अहलकार अमजद जेतियाल ऐं अली हसन बबर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी अहलकार नाज़ुक हालत ट्रामा सेंटर लाड़काणो मुंतक़िल। पुलिस नाकाबंदी करे जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। सांगड़ जी अदालत पीउ जे क़तल केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत तरफ़ां जवाबदार कामरान शाह खे 10 साल कैद ऐं 20 लाख रुपया ॾंड जी बि सज़ा ॿुधाई वई। अदालती फ़ैसिले बैदि जवाबदार जेल मुंतक़िल। कश्मोर वेझो घर मां चोरी जी कोशिश मज़म्मत ते भाॻियो। गोलियूं हणी क़तल। ॻोठ गुलाम हैदर खौस में घर मां चोरी जी कोशिश दौरान भाॻिया सुजाग थी पिया। चोरनि जी फायरिंग में गर्दणी अब्दुल ख़ालिक खोसो मारिजी वियो। 3 औरतूं ऐं नीगर ज़ख़्मी।
कैटी बंदर भरिसां समुंड में होड़ो ऊंदो 6 मुहाणनि खे बचायो वियो। हिकु बुरी फौत मलेर जे इलाइक़े पिपरवासी खुलियल आसमाननि में पखियुनि जी शिकार दौरान हादसे जो शिकार मक़ामी माण्हुनि 6 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो। हिक जो लाश हथ ॿिए जी ॻोल्हा जारी। हथायल लाश जी पिपरीवासी असगर पंजाबी तौर सुञाणप इतला ते वारसनि में कोहराम। ककड़ वेझो चाचो ऐं भाइटियो बिजली जे तारनि मां करंट लॻण करे फौत। 10 वरनि जो शाज़ेब ऐं 25 सालनि जो असलम जुड़िजो बिजली जी तारनि में विचड़ी पिया। ॿई ॼणा मौक़े ते ई सड़ी फौत। फौजी जवान रहमान जुड़िजो ऐं 2 औरतूं ज़ख़्मी। ॻोठाणनि जो चवणु आहे त घरनि मां बिजली जूं तारूं लड़कियल हुजण करे वाक़ियो पेश आयो आहे। अमरकोट में दुकान अंदर गैस सिलेंडर फाटण के नतीजे में बाहि लगी वही। 4 ॼणा सड़ी जख्मी। मीरपुर खास रोड ते ओचितो दुकान में पियल गैस सिलेंडर फाटी पियो। बाहि लॻण सबबि 12 वरियनि जो लालचंद भील, 20 वरियनि जो नंदलाल ओड, 14 वरियनि जो सुनील ओड ऐं हीरालाल जख्मी थी पिया। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल।